अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगद माहिया हिराबा से सब खां पहिरियां हलंदासीं लोकल बुलेटिन जी तरफ़। शिदातकोट वेझो ॻोठ वाजिद सीलरो में पाणीअ जे मोटर ठाहिण जी ॻाल्हि तां मक्सी बिरादरीअ जे माण्हुनि जी कुहाड़ियुनि सां हमले में अॻूणो MS डॉक्टर बरकत सीलरो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल शिदातकोट आंदो वियो। अस्पताल में ज़ख़्मी डॉक्टर बरकत सीलरो मीडिया वारनि खे ॿुधायो त पाड़े में पाणीअ जो मोटर ठहिराए रहियो हुअसि त अब्दुल मजीद मक्सी कुहाड़ियुनि सां हमलो करे ॾिनो ऐं ज़ख़्मी करे फरार थी वियो आहे। वाक़े बाद वॾे अंग में सीलरा बिरादरीअ जा माण्हू अस्पताल पहुता, जॾहिं त आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। पनवाकिल सिंध में वधंदड़ बदअमनी, अगवान ऐं क़त्ल व गारत ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां पनवाकिल प्रेस क्लब वारो अलामती बुख हड़ताल क़ाइमु कई वई। बुख हड़ताल कंदे अगवाननि चयो त शहर में बदअमनी वधी वञण सबबि शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त बदअमनीअ खे ख़तमु करे शहर में लाक़ानूनियत ख़तमु न कई वई त एहतजाजी तहरीक खे तेज़ कयो वेंदो। सजावल ज़िले में मख़सूस सीटुनि ते चूंडियल उम्मीदवारनि जे हलफ़ बरदारी थी गुज़री। ज़िले सजावल जी मकानी इदारनि जे मख़सूस सीटुनि ते कामयाब थींदड़ नुमाइंदनि हलफ़ खणी वरितो। ज़िले काउंसिल सजावल जे 19 मेंबरनि, जिन में 12 औरतुनि, 2 नौजवान, 2 अक़लियती, 2 हारी मज़दूर ऐं 1 ख़ुसूसी सीट जी उम्मीदवारनि हलफ़ खंयो। पीपल्स पार्टीअ जे जियाले ऐं सरफराज़ टाउन जे UC चेयरमैन गुड्डू मरी ऐं ॿियनि चूंडियल चेयरमैननि ऐं वाइस चेयरमैननि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो आहे त असीं ज़िले सदर सगीर कुरैशी पारां सरफराज़ टाउन जे चेयरमैनशिप लाइ नामज़द कयल पैराशूटर बिलाल मुस्तफ़ा खे हरगिज़ वोट न ॾींदासीं, छाकाणि त हिन माज़ीअ में सोशल मीडिया ते पार्टी क़यादत ख़ासि तौरु आसिफ अली ज़रदारी समेत ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ मज़ाक़ उॾाईंदे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया हुआ। हिन चयो त सरफराज़ टाउन जा चूंडियल जी आला मेंबर अहिड़े शख़्स खे हरगिज़ वोट न ॾींदा। हिन पार्टीअ जी आला क़यादत खे अपील कई त हू पार्टीअ खे धड़नि में तक़सीम थियण खां बचाइण लाइ हैदराबाद जे कंहिं बि सीनियर जी आले नुमाइंदे खे सरफराज़ टाउन जो चेयरमैन नामज़द कनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद कंवल निज़ाम भुट्टो पारां संदसी ऑफिस में थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि लाइ ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें ज़िले जे असिस्टेंट कमिश्नर्स, मुख़्तियारकारनि, सुपरवाइज़र्स ऐं तपेदारनि समेत रेवेन्यू खाते जे मुलाज़िमनि पारां रत अतियो कयो वियो। कैंप जी इफ़्तिताही तक़रीब में DC कंवल निज़ाम भुट्टो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं हिक इंसान जी जान बचाई, उन पूरी इंसानियत जी जान बचाई। इन सोच तहत अॼु ब्लड कैंप लॻाई आहे, जंहिंमें पाण बि रत ॾिनो आहे ऐं रेवेन्यू जे मुलाज़िमनि पिणु रत अतियो कयो आहे। नौशेरो फिरोज़ में करोड़े रुपया ख़र्च थियण बावजूदि नौशेरो फिरोज़ में गंदगी जो आज़ार ख़तमु न थी सघियो आहे। शहरिन नओं ड्रेनेज सिस्टम, रेंज मशीन ॾियण जी घुर कंदे चयो आहे त मुलाज़िमनि जो वीज़ा सिस्टम ख़तमु करे ऐं करप्ट अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नौशेरो फिरोज़ में वधंदड़ गंदगी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां कामोरनि ख़िलाफ़ तहरीक जो आगाज़ कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद यूनिस राजपर, मोहम्मद इब्राहिम डंगराज, मंज़ूर मुग़ल, नेशनल प्रेस क्लब सदर M ज़फ़र टगड़ ऐं ॿियनि चयो त नौशेरो फिरोज़ जे नाअहल इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही सबबि नौशेरो फिरोज़ शहर गंदगीअ जो ढेर बणिजी वियो आहे, जंहिं सबबि नौशेरो फिरोज़ जा शहरी, मासूम ॿार ऐं शागिर्द मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी रहिया आहिनि। पर अफ़सोस इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जे कननि ते जुंअ बि नथी चुरे। हिननि चयो त नौशेरो फिरोज़ जा रोड रस्ता, मेन चौक ऐं हेठाहीं वारा इलाइक़ा ड्रेनेज जे गंदे पाणीअ जी लपेट हुजण करे शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं दुकानदारनि जो कारोबार बि ठप थी वियो आहे। हिननि चेताव ॾींदे चयो त मसइला हल न थिया त तहरीक हलाई वेंदी।